नाज़रीन ख़बर आहे करमपुर मां मुल्की तारीख़ जी कदावर सियासी शख़्सियत अनमोल इंसान केतिरा भेरा विफ़ाक़ी तौर सूबाई वज़ीर रहंदड़ मरहूम मक़फूर मीर हज़ार ख़ान बिजाणी जी वरसी अबाणे ॻोठ करमपुर में वॾे अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। ख़ानदानी शख़्सियतुनि सरदार मीर महबूब अली ख़ान बिजराणी, मीर साहब मीर शबीर अली ख़ान बिजराणी, सरदारज़ादा मीर ज़रियाब अली ख़ान बिजराणी, सैयद जुमन शाह लतीफ़ी ऐं ॿियनि मरहूम जी मज़ार ते हाज़िरी भरे मज़ार ते चादर चाढ़े गुलनि जी वर्खा करे फ़ातिहा ख़ानी पुड़ कई।